अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिकु नए वीडियो में हाज़िर आहियूं तव्हां सां गॾु। अॼु असां घुमंदासीं दरगाह शाह गोदड़ियो। शाह गोदड़े जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। शाह गोदड़ियो केरु आहे, असुल में हुन जा वॾा किथों जा हुया, ऐं शाह गोदड़ियो जी जेका मज़ार आहे उहा तव्हांखे ॾेखारींदासीं, ऐं मेहड़ खां केतिरो परे आहे, कहिड़े इलाइक़े में आहे, उन जी तव्हांखे डिटेल सां ॿुधाईंदासीं। त अॼु असां घुमंदासीं दरगाह शाह गोदड़ियो। त असां सां गॾु रहिजो। शाह गोदड़े जे बारे में मुकमल इंफॉर्मेशन तव्हांखे मिलंदी। शाह गोदड़े जे हवाले सां जेके रिवायतूं आहिनि त हू कीअं हुननि जो नालो गोदड़ियो पियो, ऐं लाल साईं सां हुननि जो कहिड़ो वास्तो आहे, कहिड़ो लाल साईं सां हुननि जी जेका निस्बत आहे, सॼो कुझु हिन वीडियो में ज़रूरु तव्हां ॾिसिजो। ऐं असांजो वीडियो पसंदि ईंदो इंशाअल्लाह तव्हांखे। असांजो चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, वॾी महिरबानी। दोस्तों, हींअर असां फरीदाबाद रोड ते आहियूं। फरीदाबाद असां मेहड़ खां तक़रीबन 27 किलोमीटर जी डिस्टेंस आहे, ऐं वरी फरीदाबाद खां परते तक़रीबन 15 किलोमीटर ते शाह गोदड़ियो जेको असांजी पॉइंट आहे जिते असां घुमणु हलूं था। हींअर सरबो आहे मेहड़ खां, हीअ रोड सरबो आहे फरीदाबाद रोड। त हींअर असां तव्हां सां गॾु फरीदाबाद रोड ते हली रहिया आहियूं। दोस्तों, हीअ असां हींअर फरीदाबाद शहर में दाख़िल थिया आहियूं। फरीदाबाद शहर आहे यूनियन काउंसिल, जंहिंमें हीअ दरगाह बि आहे शाह गोदड़ियो। हीअ हिकिड़ो नंढो टाउन आहे, हिकिड़ो ॻोठु आहे सिंध जो, ऐं हिन में ई अचे थो शाह गोदड़ियो। शाह गोदड़ियो हितां खां तक़रीबन 15 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे, ऐं हीअ काछे जो इलाइक़ो सॼो वेंदो आहे। हिन खां हेठि हाणे जिते असां हलूं पिया दरगाह ॾे, उन जबल ऐं जाबुलू पट्टी बि सॼे थी, काछे जी पट्टी बि सॼे थी, वारियासी पट्टी बि सॼे थी। हिन सॼो जेको हीअ कारोबार हले थो, इहो मेहड़ सां ई आहे। मेहड़ मां सॼो ख़रीद फ़रोख़्त थींदी आहे हिन शहर जे लाइ। दोस्तों, हीअ असां हींअर शाह गोदड़े वारे जेको रोड आहे फरीदाबाद खां उन ते हली रहिया आहियूं। हाणे तव्हां ॿई पासा जेके ॾिसो था ज़मीनूं, हीअ इलाइक़ो जेको आहे हिनखे सॼो ईंदो आहे बारानी इलाइक़ो, काछे जो इलाइक़ो सॼो वेंदो आहे। हिनखे बारानी इन जे करे सॼो वेंदो आहे त हे बरसाति जॾहिं पवंदी आहे तॾहिं हिन में फ़सुलु थींदो आहे। हिते पाणीअ जो को निज़ाम कोन्हे, को नहरी निज़ाम पाणीअ जो कुझु बि न आहे। हे बरसाति जे आसिरे ते माण्हू हूंदा आहिनि, बरसाति वसंदी आहे, हे ॿिज पोखे पंहिंजो फ़सुलु तयारु कंदा आहिनि। त उनजे करे हिननि खे बारानी जेका आहे इलाइक़ो सॼो वेंदो आहे सिंध जो। त हीअ काशे जी काफ़ी एरिया आहे जेका हिते चोईअ ताईं वञी लॻे थी, तालके ताईं। हींअर असां मेहड़ तालके में आहियूं, ऐं हीअ जिते मेहड़ जी हद पूरी थिए थी त उन खां परते वरी बलोचिस्तान जी हद शुरू थिए थी। दोस्तों, पुराणे ज़माने में हे दग वग़ैरह जी सहूलियतूं जॾहिं न हुयूं त हिते सिर्फ़ु हिकिड़ी सवारी हलंदी, उहा आहे ऊठ जी सवारी। माण्हू ऊठ जी सवारी करे ऐं दरगाह ते ईंदा, ऐं ॿी का बि हिते सवारी अहिड़ी कुझु बि न हुयो। या त पैदल वेंदा या ऊठनि जी सवारी करे, ऐं माण्हू जेके आहिनि हिन दरगाह शाह गोदड़े ते ईंदा हुया। ऐं उन खां पोइ जीअं वक़्तु दौर हालात थोरी तरक़ी कई त पोइ वरी ॿी का सवारी न ई। उन टाइम ते बि कुझु टाइम जेकॾहिं पोइ हिते असां वञूं था 2000 ताईं, त वरी ट्रैक्टर ट्राली जेका आहे उहा हितां जी बहितर सवारी हूंदी। माण्हू ट्रैक्टर ट्राली भरे करे पंहिंजो सुखाउनि सां या घुमण जे ख़्याल सां माण्हू ट्रैक्टर ट्रालीअ जो सफ़र कंदा हुया। जॾहिं हीअ रोड न हुया त हीअ काछे जो इलाइक़ो ही जेको आहे बारानी, हीअ वारियासो इलाइक़ो आहे। ॿी गाॾियूं हिते हलणु तमामु ॾुखियो हुयो। दोस्तों, हीअ असांजी आहे एंट्रेंस पॉइंट जबलनि जे विच मां शाह गोदड़े थी। हिन खे सॼो वेंदो आहे लक, माना लंघ जेको आहे जबलनि जे विच में, उनखे लक करे सॼो वेंदो आहे। त हीअ असां हींअर दरगाह जे बिल्कुलु जेको लक आहे उन जे अंदरि अची वियासीं, या खणी ईअं चइजे त जेका दरगाह जी जेका बाउंड्री आहे, चौफेर जबल आहिनि, ऐं इहो ई दग आहे विच मां जंहिंमें असां एंटर थी विया आहियूं। ऐं हिन जे हवाले सां हिकिड़ी ॿी मशहूरु ॻाल्हि आहे हिन लक जे हवाले सां, उहा बि तव्हां सां हींअर शेयर कयूं था। ॾिसो, हीअ असां अची विया आहियूं दरगाह शरीफ़ ते। साईं जन जो नालो आहे अब्दुल्ला शाह, जेको मरूफ़ ऐं मशहूरु आहे उहो शाह गोदड़े नाले सां आहे। हाणे असां शाह गोदड़ियो छाजे करे मशहूरु आहिनि उहो बि तव्हांखे ॿुधायूं। ही मज़ारूं आहिनि
शाह गुदड़ी ते मुख़्तलिफ़ हाणे हिन मां तव्हां ॾिसो केॾियूं वॾियूं मज़ारूं आहिनि अंदाज़नि ही 15 फुट जूं मज़ारूं हे साईं शाह गुदड़ी जी मज़ार आहे माशाअल्लाह अस्सलाम वालेकुम या वलीउल्लाह दोस्तों ही असां हींअर बीठा आहियूं दरगाह गोदड़े शाह ते ऐं हिननि साईं जन जो नालो आहे अब्दुल्ला शाह बुखारी नाले सां ही मशहूरु आहे नालो अथनि ऐं पाण मशहूरु आहिनि गोदड़े शाह जे नाले सां त गोदड़े शाह हिन खे छो थो सॾियो वञे इन जे पोयां हिकिड़ी कहाणी आहे उन खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां त लाल साईं जा ही ख़ासि मुरीद हुया ऐं या ईअं खणी चइजे त लाल साईं जा ही ख़ासि जेके आहिनि न प्यारा बाना हुया त हिननि जो जेको वाल साहिबु हुयो उहो असुल में उनजो जेको हिननि जी साईंयारनि जी जेका रहाइश आहे उहा अफ़गानिस्तान जे बलख हिकिड़ो इलाइक़ो आहे उतां जो हू सुल्तान हुयो बलख जे इलाइक़े जो पोइ साईं जन जो जेको अचणु वञणु हूंदो लाल साईं जो सैरो सयाह सां घणो हूंदो हुयो पोइ बलख जे इलाइक़े खां वेंदे सिंध ताईं साईं काफ़ी मशहूरु थी विया पंहिंजे बुज़ुर्गी जे हवाले सां पंहिंजे करामतुनि जे हवाले सां पोइ उन बुज़ुर्ग खे जॾहिं औलाद न पियो थिए जेको सुल्तान हुयो या बादशाह हुयो साईं जन जो वालिद जेको सॾियो थो वञे हैदर शाह त उनखे औलाद न पियो थिए पोइ उन्हनि साईं खे साईं लाल कलंदर खे चयो त मूंखे औलाद नथो थिए मूंखे दुआ कयो त हीअ हिकायत आहे जेका मां तव्हांखे ॿुधायां थो रिवायत आहे जेका पुराणी तारीख़ जी रोशनीअ मां मिले थी त औलाद नथो थिए मूंखे दुआ ॾियो त मूंखे औलाद थिए पोइ लाल साईं हुननि खे हिकिड़ी रखी त बाबा औलाद तव्हांखे थींदो मां दुआ घुरां थो रब खां पर पोइ औलाद जो अधु तव्हांखे मूंखे ॾियणो पवंदो त हुन त ओॾीमहिल हामी भरे छॾी जेको हुयो बादशाह उन हामी भरी त ठीकु आहे साईं मूंखे औलाद थिए मां तव्हांखे औलाद जो अधु ॾींदुमि हाणे औलाद त ख़ैर सां थी वियो लाल साईं दुआ घुरी रब ताला औलाद अता कयो हुनखे हिकिड़ो पुटु ॼाओ हाणे उहो पुटु ॼाओ हाणे उहो परेशान थियो बादशाह त मूंखे हिकिड़ो औलाद ॼाओ आहे साईं खे मां छा ॾियां पछाड़े हू साईं ॾे नेठि खणी आयो खणी त आयो साईं ॾे हाणे साईं खे चई साईं हाणे हे मां हिन जी वज़न बराबरि हे सोन हे जवाहर तोड़े आयो आहियां हाणे हीउ ॿचिड़ो मूंखे बख़्शे ॾियो हीउ सोन जवाहर तव्हां खणो त साईं जन हुननि खे चवनि था त हीउ सोन जवाहर छॾे करे असां हिन दुनिया में हिन तरीक़े सां आया आहियूं इन्हनि जी असांखे ज़रूरत न आहे जेको वाइदो तो कयो आहे त पंहिंजे पुट जो जेको आहे अधु मूंखे ॾींदे त हाणे मूंखे अधु ॾे पंहिंजे पुट जो पछाड़ीअ हू मजबूर थी साईं जे अॻियां पंहिंजो ॿारड़ो रखे थो साईं जन पंहिंजी गोदड़ी जेका आहे गोदड़ी हिकिड़ी उहा शइ आहे ऐं जीअं सामान जी हिकिड़ी नंढी ॻंढ कपिड़े जी उनखे गोदड़ी सॾियो वेंदो आहे जेका असां लठ में फासाए कुल्हे ते रखी घुमंदा आहियूं इहा आहे गोदड़ी पोइ साईं जन पंहिंजी जेका गोदड़ी आहे उहा गोदड़ी मुबारक हिन ॿारड़े जे मथां रखी आहे त ॿारड़े जे मथां रखण खां पोइ कुदरतनि अलाह जे हुकुम सां हिकिड़ो ॿियो ॿारड़ो हुते ज़ाहिर थी पियो आहे त हाणे थी विया ॿ ॿारड़ा हाणे लाल साईं पंहिंजो हुन बादशाह खे चयो जेको हिननि जो वाल साहिबु हुयो पंहिंजे गोदड़े फ़क़ीर जो त बाबा हाणे जेको तोखे हिन ॿिन्ही ॿारनि मां वणे उनखे तूं खण पोइ जेको हुन बादशाह खे ॿारड़ो वणियो उहो जेको करामत सां ॼावल ॿारड़ो हुयो उहो हुननि खे वणियो हुयो उहो हू खणी विया ॿारड़ो ऐं हे जेको कुदरतनि जेको पहिरीं हुनखे ॼावल हुयो उहो हीअ आहे साईं अब्दुल्ला शाह अलमारूफ़ पाण आहिनि गोदड़े शाह त नंढपण में साईं हिननि खे पाले वॾो हिननि खे साईं लाल साईं कयो आहे ऐं लाल साईं जी जीअं वॾा थिया आहिनि त लाल साईं जी गोदड़ी खणंदा लाल साईं सैरो सराफ़त ते वेंदा त लाल साईं जी गोदड़ी ही पाण सां खणंदा पोइ इन जे करे हीअ ॿिन्ही फ़क़ीरनि में सॼे लोक में सॼे तर में गोदड़ो फ़क़ीर मशहूरु थी वियो त पोइ उन खां पोइ साईं जन ते नालो पइजी वियो गोदड़े शाह त हीअ पहिरीं अब्दुल्ला शाह नालो हुयो हिननि जो पर हीअ मशहूरु थी आहे गोदड़े शाह सां त इहा हुई जेका हिकायत हिन दरगाह जे पुठियां त हीअ जेका दरगाह ही लाल साईं जो पालियल बानड़ो आहे लाल साईं जो ईअं सम्झो त हिकिड़ो औलाद खणी चऊं ईअं ई आहे पोइ लाल साईं जे हुकुम ते हू हिन जबलनि में अची हिते तरसियो ऐं हीअ जेको आहे हीअ नगरी हिननि खे आबाद कयो हाणे हिन दरगाह जी हिकिड़ी शइ जेका आहे उहा तव्हांखे दुनिया में मुख़्तलिफ़ जायुनि ते मिली सघे थी पर तमामु घटि आहे त हिन जी जेका ड्रेग आहे उहा तव्हां ॾिसिजो त काफ़ी वॾी आहे ड्रेग तक़रीबन अंदाज़न 25 फुट थींदी त 25 फुट ड्रिघाई थींदी ऐं 12 फुट खनि अंदाज़न हीअं वेकराई थींदी त हीअ काफ़ी वॾी माशाल्लाह दरगाह आहे उन टाइम ते कदावर माण्हू हुया अहिड़ा की जवान कदावर हुया जंहिंजी हेॾी वॾी मज़ार आहे ऐं हिन जे आस पास में जेके बि साईं जी मज़ारूं आहिनि ॾेखारियो हे जेके मज़ारूं आहिनि साईं जे इहे बि माना ओतिरियूं ई ड्रिघियूं आहिनि जेतिरी साईं जन जी गोदड़े शाह जी मज़ार ड्रिघी आहे सो हीअ रिवायतूं ऐं हिकायतूं आहिनि जेके तव्हां सां शेयर कयूं आहिनि ऐं साईं जे हवाले सां हिकु ॿी बि रिवायत आहे उहा बि तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं त असांजो हीअ जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे ज़रूरु चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कजो ऐं शेयर ज़रूरु कजो तव्हां दोस्तनि जी महिरबानी तव्हांखे ॿुधायो पहिरीं त साईं हिकिड़ी करामत जे हवाले सां ॿुधायोमांव त लाल साईं जेको आहे कलंदर बादशाह उस्मान मरवती अलमारूफ़ लाल साईं कलंदर बादशाह हुनजी जेका आहे उहा करामत सां ई जेको आहे हुनजो जेको
बुज़ुर्ग जेको आहे फ़क़ीर आहे। हाणे हिन जो जेको ॿियो भाउ हुयो जेको मूं तव्हां सां ॻाल्हि सवेल ज़िक्र कयो त साईं जन उहो करामत सां पैदा थियो हुयो अलाह साईं जे हुकुम सां, हुनजो नालो पइजी वियो सुल्तान अदम शाह। उहो सुल्तान अदम शाह जी जेका मज़ार आहे उहा वरी असांखे मिले थी खेरपुर मीरस में। उहो बि हीअं ई जबलनि जी टकरीअ ते हिकिड़ीअ ते आहे उहा मज़ार आहे। ऐं उहो हिन साईं गुदड़े शाह जो जेको भाउ आहे जेको करामत सां जेको अलाह जे हुकुम सां करामत सां जेको पैदा थियो या ज़ाहिर थियो, उन जी मज़ार जेका आहे उहा वरी खेरपुर मीरस तक़रीबन 40 किलोमीटर साइड ते का पहाड़ूं आहिनि, पहाड़ी सिलसिले में उहा मज़ार उते आहे। सुल्तान अदम सुल्तान जे नाले सां उहा मशहूरु आहे। त हीअ दरगाह आहे जिते असां आया आहियूं शाह गुज़रियो जे नाले सां मशहूरु आहे। पुराणी दरगाह आहे ऐं लाल साईं हिननि खे पालियो आहे, वॾो कयो आहे। लाल साईं जा ख़ासि फ़क़ीर आहिनि ऐं लाल साईं जी हुकूमत ई हिन जबलनि जे विच में हिते अची हुननि जेका पंहिंजो डेरो जमायो, हिते अची अलाह खे राज़ी करण जे लाइ इबादत कई ऐं माण्हुनि खे जेका आहे उहो अमुन ऐं इस्लाम ऐं मोहबत जो पैगाम पहुचाइण जे लाइ हिते अची पंहिंजो आस्थान वालियो। दरगाह जे पासे में ही ॿियूं मज़ारूं आहिनि, हीअ बि काफ़ी जेके आहिनि उहे कदावर माण्हुनि जी मज़ारूं आहिनि ऐं काफ़ी वॾियूं आहिनि। जीअं साईं जी मज़ार आहे गुदड़े शाह जी, हीअ तव्हांजे साम्हूं आहे। अब्दुल्ला शाह अलमारूफ़ गुदड़े शाह, लाल साईं हिननि खे पालियो आहे, वॾो कयो आहे ऐं लाल साईं जे हुकुम ते ई हिते अची आस्थानो हिननि अॾियो हुयो। कीथर जे पहाड़ूं आहिनि, चोफेर हिन जे पहाड़ुनि जे विच में हीअ दरगाह आहे। ही टकरी आहे हिकिड़ी गुदड़े शाह ते, जीअं त इहो मशहूरु आहे त इहा जेका मथे तव्हांखे नज़र ईंदी हूंदी टकरी, हिते क़ुर पाक जेके शहीद थींदा आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां या बेहुरमती थींदी आहे क़ुर पाक जी, त उहे हिते हिन टकरीअ ते कंहिं वक़्त में लही ईंदा हुआ ऐं उहे क़ुर पाक इन में हिते अंदरि जेके आहिनि नंढियूं नंढियूं जॻहियूं ठहियल आहिनि जंहिंमें क़ुर पाक उहे अची जेको आहे सो हिते पवंदा हुआ। सो इहो ॾिसूं हींअर मथे आहे काफ़ी ऐं चङो भलो मथे लॻे थो इहो टकरी, तव्हांखे ॾेखारियूं था त वाक़ई क़ुर पाक हुते कीअं पिया आहिनि ऐं छा आहे उन्हनि जी सिचुएशन। बहरहाल हीअ हिते ईअं मशहूरु आहे, इन टकरीअ ते मथे जेको आहे उहे क़ुर पाक मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां अची करे ऐं हिते उन जॻह में आराम वेहंदा आहिनि या ईअं चइजे हिते रखिबा आहिनि। सो हीअ आहे टोटल जेको चोफेर तव्हां ॾिसो था इहे जबलनि दरगाह खे, ऐं हिन दरगाह जे बारे में इहो काफ़ी मशहूरु आहे त हिन जेका जबलनि जे विच में आहे हीअ दरगाह ऐं जेको आहे हिते जेका चोरी आहे उहा थियणु नामुमकिन आहे। यानी उते ही दरगाह वारे जे लाइ मशहूरु आहे त हू हुननि खे इहा इजाज़त न ॾींदो त हितां का बि शइ चोरी करे ऐं ॿाहिरि खणी वञनि। ऐं इहे हिते ॾाढी मज़बूत इहा हिकिड़ी अक़ीदो आहे, इहा ॻाल्हि आहे। ऐं ईअं थिया वाक़िया बि कुझु ईअं महसूसु थिया आहिनि माण्हुनि खे, जंहिंमें का बि त जेकॾहिं तव्हां हितां शइ का चोरी कई त तव्हां मैक्ज़िमम में मैक्ज़िमम फरीदाबाद जेको टाउन असां छॾे आयासीं उनखे तव्हां क्रॉस नथा करे सघो जेसिताईं उहा शइ तव्हां वापसि न पहुचाईंदव हिन इलाइक़े में या हिन जेको जबलनि जे विच में हीअ जेका टक आहे पंहिंजी एरिया जंहिंखे असां दरगाह वारी एरिया छॾियूं, इन में जेसिताईं तव्हां वापसि न पहुचाईंदव तव्हां अॻिते न वञी सघंदव। जेकॾहिं मशीनरीअ ते हूंदो त मशीनरी ख़राबु थी वेंदी, माना को न को तव्हांखे नुक़सानु लाज़मी थींदो ऐं तव्हां अॻिते न वञी सघंदव। हाणे असां हीअ मथे टकरीअ ते वञण जी कोशिशि कंदासीं ऐं ॾिसो केसिताईं वञी सघूं था। काफ़ी मथे आहे जेको तव्हांखे नज़र बि ईंदो हूंदो त हिते क़ुर पाक जेके शहीद थियनि था
उहे कीअं था अचनि। दोस्तो ही काफ़ी मथे आहे ऐं हिल क्लाइंब जा जेके शौक़ीन आहिनि पहाड़ुनि ते चढ़ण जे लाइ, उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी वणंदड़ जॻह आहे। मथे ताईं वञूं था, ॾिसूं था, तव्हांखे ॾेखारींदा। दोस्तो हीअ आहे उहा जाइ जेका तव्हां सां पहिरीं थोरी देरि पहिरीं डिस्कस कईसीं त जिथे कंहिं टाइम ते शहीद थियल क़ुर पाक या किथे बेहरमती थिए क़ुर पाक जी, पोइ माण्हुनि जो इहो चवणु आहे त उतां उथी करे हिन में पहाड़ी जी हिन टकरीअ में अची जेका आहे जॻहि वठंदा। हींअर हिन जी पोज़ीशन उहा न आहे रही ऐं कुझु टाइम पहिरीं जेके ॻाल्हियूं कनि था त हिते बाक़ाइदे हीअं सेटिंग थियल हूंदी ऐं हींअर उहो शइ न आहे। हिनखे हालात जेके आहिनि हिन टकरी जा उहे न आहिनि रहिया मींहनि जे करे या कीअं। क़ुर पाक जेके आहिनि उहे हाणे माण्हुनि जेके आहे गंढनि में ॿुधी करे ऐं हिन ई टकरीअ में अंदरि रखी छॾिया। इहे तव्हांखे थोरो वाज़ियो थींदियूं हूंदियूं पोतियूं क़ुर पाक जूं या कुझु पेपर्स वाज़ियो थींदा हूंदा त हींअर माण्हुनि हिते ॿधी करे रखिया आहिनि ऐं हीअ टकरी काफ़ी मथे आहे। तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त सही तव्हांखे मां ॿुधायां त केतिरा फुट मथे आहे, पर इहे जेके जायूं साम्हूं अचनि थियूं नज़र ॻोठ जूं या जेका दरगाह ते असां थी आयासीं उहा काफ़ी हेठि आहे ऐं माण्हू जेके आहिनि उहे बनस्पति काफ़ी नंढा था नज़र अचनि हितां। सो हीअ काफ़ी मथे आहे ऐं जिन दोस्तनि खे हिल क्लाइंबिंग जो शौक़ु आहे, जबलनि ते चढ़ण जो शौक़ु आहे, त हिते हिन टकरीअ ते चढ़ण जे में उनजो शौक़ जो थोरो ज़ाइक़ो वठी सघनि था। हे असांजो गुदड़े शाह ते, हे गुदड़े शाह जे चोफे जेको जबलनि जी टकरियूं आहिनि ऐं हितां हे साम्हूं जेका आहे रेगिस्तानी इलाइक़ो आहे ऐं हीअ शइ तव्हां ॾिसो था। हाणे इन खां परीं आहे बलोचिस्तान जा जेके इलाइक़ा नेर तालके सां या दादू ज़िले सां लॻनि था उहे हिकिड़ो आहे झलमंगसी ऐं ॿियो खोजदार। त हे जेका पटी आहे हे मेहड़ जीअं एंड थींदो कुझु हिसो वरी कंबर सां लॻंदो, कंबर डिस्ट्रिक्ट सां। पर हिनखे परियां जेका आहे झलमंगसी ऐं खोजदार जा आहिनि जेके इलाइक़ा जेके हिन बंद खां या हिन जबल खां जेके आहिनि उहे परबर हुअनि। बलोचिस्तान जी सरहद ऐं जेका आहे पंहिंजे दादू जी सरहद उन्हनि जो ई कुझु इलाइक़ो आहे जिते ऐं हीअ जेका दरगाह आहे दरगाह खां परते आबादी कोन्हे का ॿुधाई थी वञे, का बि अहिड़ी ख़ासि आबादी कोन्हे, बसि परते हीअं रेगिस्तान ऐं जाबलू पटी आहे जेका हिन ॿिन्ही सूबनि खे जेका आहे उहा ॻंढे थी। सो हीअ हुयो दरगाह गुदड़े शाह जो टूर जेको तव्हांखे असां करायो आहे। उमेद त तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं आख़िर में शेयर ज़रूरु कजो। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अस्सलाम वालेकुम। दोस्तो हे दरगाह जो जेको वीडियो असां तव्हांजे साम्हूं रखियो आहे जंहिंमें तारीख़ी हवाला तव्हांखे ॾिना आहिनि, जेके कहावतूं आहिनि साईं गुदड़े शाह जे हवाले सां। उमेद त इहो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं इन क़िस्म जो माना खेज़ वीडियो जंहिंमें तव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो थिए अहिड़ियूं वीडियोज़ इनशाअल्लाह तव्हां ताईं पहुचंदियूं रहंदियूं। वॾी महिरबानी।